ॿुधाईंदासीं शाह पंजो पुलिस हथां गिरफ़्तारी बाद मुबैना तौर फ़रार थी वियल मिलिट्री पुलिस जे क्लार्क जो वाह मां लाश हथायो आहे। शाह हुसैन पंजो पाड़े वासी ताहिर जोनेजो जो वाह मां लाश हथायो। वारसनि जो चवणु आहे त शाह पंजो पुलिस नौजवान खे गिरफ़्तार कयो जेको 4 ॾींहनि खां गुम हो। अॼु संदसि लाश वाह मां मिलियो आहे। पुलिस जो चवणु हो त पाड़े वारनि जी मामूली शिकायत ते ताहिर जोनेजो खे गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिंजी का बि एंट्री न कई हुई, जेको थाणे तां राति जे वक़्तु फ़रार थी वियो हो। अॼु संदसि वाह मां लाश हथायो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। ख़बर शामिल कयूं पिया। शाह पंजो पुलिस हथां गिरफ़्तार बाद मुबैना तौर फ़रार थी वियल मिलिट्री पुलिस जे क्लार्क जो वाह मां लाश हथायो आहे। शाह हुसैन पंजो पाड़े वासी ताहिर जोनेजो जो वाह मां लाश हथायो आहे। वारसनि जो चवणु आहे त शाह पंजो पुलिस नौजवान खे गिरफ़्तार कयो जेको 4 ॾींहनि खां गुम हो। अॼु संदसि लाश वाह मां मिलियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हू पाड़े वारनि जे मामूली शिकायत ते ताहिर जोनेजो खे गिरफ़्तार कयो हो, जंहिंजी का बि एंट्री न कई हुई, जेको थाणे तां राति जे वक़्तु फ़रार थी वियो हो। अॼु संदसि वाह मां लाश हथायो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। ख़बर शामिल कयूं पिया। नासिम शाह पंजो पुलिस हथां गिरफ़्तारी बाद मुबैना तौर फ़रार थी वियल मिलिट्री पुलिस जे क्लार्क जो वाह मां लाश हथायो आहे। नासिम खे ॿुधाईंदासीं शाह हुसैन पंजो पाड़े वासी ताहिर जोनेजो जो वाह मां लाश हथायो आहे। वारसनि जो चवणु आहे त शाह पंजो पुलिस नौजवान खे गिरफ़्तार कयो जेको 4 ॾींहनि खां गुम हो। अॼु संदसि लाश वाह मां मिलियो आहे। नासिम खे ॿुधाईंदासीं पुलिस जो चवणु हो त पाड़े वारनि जे मामूली शिकायत ते ताहिर जोनेजो खे गिरफ़्तार कयो हो, जंहिंजी का बि एंट्री न कई हुई, जेको थाणे तां राति जे वक़्तु फ़रार थी वियो हो। अॼु संदसि वाह मां लाश हथायो आहे। मामले जी वधीक जांच कई पई वञे। ख़बर शामिल कंदासीं। नासिम खे ॿुधाईंदासीं शाह हुसैन पंजो पाड़े वासी ताहिर जोनेजो जो वाह मां लाश हथायो आहे।